अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो सगैर माया वाजी मेज़बान महराज जफ़र अराज़ी जी अवांखे ख़बर आहे त प्रोग्राम मुहासबे में असां डिस्कस कंदा आहियूं उन्हनि शिकायतुनि खे या उन्हनि मसइलनि खे ॿुधंदा आहियूं जेके अवां सां या असां सां आम ज़िंदगी में पेश अची रहिया आहिनि, चाहे उहो सरकारी खातो हुजे या को सरकारी अफ़सर हुजे, कंहिं माण्हूअ खे शिकायत हुजे, उनजी शिकायत तव्हां असांजे हिन प्रोग्राम में लाइव कॉल जे ज़रिए रिकॉर्ड कराए सघो था। इन सां गॾु असांजो फेसबुक पेज बि आहे, उते बि तव्हांजी कंप्लेंट्स अचनि थियूं पियूं जिनखे असां एड्रेस करे रहिया आहियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन प्रोग्राम में हर हफ़्ते असां सां गॾु हूंदा आहिनि चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शजरा साहब। सो बग़ैर टाइम ज़ाया किए असां उन्हनि खे प्रोग्राम में भरीकार चऊं था। वेलकम टू द शजरा साहब। शजरा साहब, लास्ट वीक जी जेके कंप्लेंट्स आहिनि उन्हनि ते असां अची था वञूं। पहिरीं कंप्लेंट हुई शहदादपुर मां परवीन जी, ऐं उन्हनि जी शिकायत हुई त संदसि वालिद जी वफ़ात खां पोइ चाचनि ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं शायदि पाड़े वारा कुझु माण्हुनि खे तंग बि करे रहिया आहिनि। इन सिलसिले में अॼु असां पाण ॻाल्हायूं, अॼु मां फ़ोन कई हुई उनखे मां पाण ॻाल्हायुमि, उनखे चयुमि त तव्हां वञी AC सां मिलो, ख़बर न आहे उहे मिलिया या न मिलिया इहा ख़बर न आहे, त AC सां मिलंदा वञी, छो त चवनि पिया असां सिर्फ़ु ज़ैफ़ आहियूं, मर्द कोई कोन्हे। हुन में उनखे मां अर्ज़ु कयुमि त तव्हां वञी AC सां मिलो ऐं तव्हां पंहिंजी शिकायत ॿुधायो। हुते जेकॾहिं AC नथो करे त पोइ वरी मूंखे ॿुधाइनि। मुंहिंजे ख़्याल में मसइलो जेकॾहिं हल थियो हूंदो त ठीकु आहे, न हल थियो त वरी ॿीहर मूंखे फ़ोन करे ॿुधाइनि त उहो AC ॾे विया न विया, ख़बर कोन पई आहे। जेकॾहिं AC ॾे विया आहिनि त पोइ उहो मसइलो हल थी वेंदो। ॿियो मुंहिंजो ख़ासि अर्ज़ु आहे नाज़रीन खे त महिरबानी करे ऑफिस टाइम में 12 खां 5 बजे ताईं फ़ोन कंदा कयो, छो जो घर जे टाइम में कॾहिं 12 बजे फ़ोन अचे थी, कंहिं माण्हू ग़रीब जी, कॾहिं 1 बजे फ़ोन अचे थी, इहा जेका नामुनासिब ॻाल्हि आहे। सो जेकॾहिं मूंखे फ़ोन करणी हुजे, कंहिं को मसइलो ॿुधाइणो हुजे त 12 खां 5 बजे ताईं फ़ोन कजो त तव्हांजो मसइलो हल थिए। अच्छा शजरा साहब, ईअं बि थी सघे तव्हांजे ऑफिस जेको लैंडलाइन नंबर हुजे या को PTCL नंबर हुजे जेको लैंडलाइन नंबर आहे 9921 2096, इहो तव्हां 9921 2096 उते कंदा त पोइ मां उनखे आसानी सां, छो जो ऑफिस में जेकॾहिं वेठो हूंदुसि त जेके माण्हुनि जो कंप्लेंट्स हूंदियूं उते जो उते सॉल्व थी वेंदियूं। छो जो अॼु केतिरा ई जीअं फेसबुक जे त तव्हां ॾिना आहे मटीरियल जेको तव्हां ॾिनो हो, त हुन में काफ़ी माण्हुनि सां मां पाण फ़ोन करे ॻाल्हायुमि, उहे माण्हू परेशान थी विया त भई कीअं हिकिड़ो मिनिस्टर फ़ोन करे ॻाल्हाए थो, त मां हुन सां बाक़ाइदे फ़ोन करे ॻाल्हायुमि हिननि सां त भई जेको तव्हांजो मसइलो आहे कंहिंखे केरु हल कंदो उहो ॿुधायो। पोइ जीअं जीअं हुननि ॻाल्हायो तीअं तीअं मां हिन जा मसइला हिन फेसबुक जा मसइला खोड़ असां शजरा साहब हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे त असांजी हिन काविश जो थोरो नतीजो बि साम्हूं अचणु लॻो आहे। फेसबुक ते असांखे फीडबैक बि अचणु लॻो आहे, कुझु स्कूल्स जा मसइला हुआ, उते ख़बर पई आहे त तव्हांजी इंस्ट्रक्शन्स खां पोइ टीम्स उते वियूं आहिनि ऐं उन्हनि जे स्कूल वापसि खां बहाल थिया आहिनि, टीचर्स अचणु शुरू थिया आहिनि, त हिकिड़ी अचीवमेंट आहे तव्हांजे लाइ बि असांजे लाइ बि। मां तॾहिं त अर्ज़ु कयुमि न त हीअ जेकॾहिं असां प्रोग्राम शुरू कंदासीं ग़रीब माण्हुनि खे फ़ाइदो थींदो ऐं रियली ग़रीब माण्हुनि खे इलाही फ़ाइदो थियो। अॼु हिननि खां अलावा बि केतिरा माण्हू मुंहिंजे ऑफिस में आया जेके सिर्फ़ु इहो TV जो आवाज़ु ॿुधी करे पोइ मुंहिंजी ऑफिस में आया। उन्हनि जा जेके मसइला हुया मां उते जो उते उन्हनि खे, के एडुकेशन जा मसइला हुया, के इरिगेशन जो मसइलो, मां पंहिंजो उन्हनि सां माण्हू सां ॾियमि त उन्हनि सां मसइला उहे हल कनि। त इन करे ग़रीब जो कंहिं बि ग़रीब जो मसइलो जेकॾहिं तव्हांजी ख्वाहिश सां हल थो थिए त इहा वॾी ॻाल्हि आहे, इहा ग़रीबनि लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं असांजी कोशिशि इन में आहे त पीपल्स पार्टी हुकूमत जेका आहे त चीफ मिनिस्टर सिंध असांखे ख़ासि इंस्ट्रक्शन ॾिनियूं त भई तव्हां जेका TV ते वेहो था माण्हुनि जा मसइला हल कयो, तो इंशाअल्लाह ताला हल कंदासीं। शजरा साहब कॉलर आहिनि, सोहबत अली आहिनि गुलिस्तान जौहर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदी छालन खैरियत आहे? जी अदा वॾी महिरबानी। मूंखे साईं हाजी साहब सां ॻाल्हि करणी आहे। जी जी बिल्कुलु ॻाल्हायो, ॿुधनि पिया। जी अदा सोहबत साहब हुकुम। साईं मां कंदकोट जो आहियां, जेको माशाअल्लाह तव्हांजो बि ॻोठु आहे। जी अदा। उते आहे हिकिड़ो मुमताज़ मालो आहे। हा, अवां ॾिठो हूंदो त होॾां जीअं शिकारपुर खां वञे त इहो मसण वारो रोड जेको आहे, जेको अव्हांजे हवेली थो वञे, जी साईं, उन खां अॻिते इहो सॼो माण्हुनि अथोराइज़ अनऑथोराइज़ कंट्रोल करे जॻहूं ठाहे छॾियूं आहिनि। जी हाणे मुमताज़ मालो इहो आहे त हर महीने उहो पाणी में ॿुॾी थो वञे, ड्रेनेज बंदि थी वई आहे, अॻे में सॼो ड्रेन आउट थींदो हुन सिंध डोरे में। जी जी हाणे ऐं ॿियो अलाह जी रहमत कॾहिं बारिश थिए थी त पोइ त उते तलाउ ठहियल आहिनि। जी 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 सो इहा महिरबानी कयो त उन्हनि खे कई अॻ में शिकायतूं थियूं, DC साहिब वटि हे हो कई, DC विया ही थियो, पर अमल कोन थियो, छो त उते अव्हांखे ॼाण त कब्ज़े करण वारा बि को मां पाण वियोसि हाणे कंदकोट में 8-10 ऑफिसनि ते वञी
पाण विज़िट बि कई हाँ, मूं ॾिठो सर, मूं ॾिठो उहो सॼो, पर हाणे बसि इहा महिरबानी कयो त अज़ाब खां बचायो, कम अज़ कम या त असां नथा चाहियूं त उहे घर ढाइजी वञनि या कीअं करनि, उतां एतिरो पैसे जो हुजे जो म्यूनिसिपालिटी वारा उतां ड्रेन आउट जो को नालो वालो ठाहे उनखे ॿाहिरि त काॾे रोड जे क्रॉस करनि या किथे करनि। सोबत तव्हांखे ख़बर आहे त हिते असां वटि इंक्रोचमेंट ॾाढी थिए थी हद खां जी वधीक सर, जी, कनकोट में जी, जेके वॾा जी, वॾा रोड हूंदा जी जी तो हाणे सफ़ा सुकड़जी नंढा थी विया आहिनि। जी 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 हिकु त हिनखे कंहिंखे माण्हू चवे थो त पोइ वरी सियासी सूरत हाल वरी सर उहो ई त अर्ज़ु कयो था न, उहो ई त अर्ज़ु कयूं था त असां राजूनी मसइला इहे सभु शइ जी थियनि थियूं। हिन करे वरी बि मां DC खे सुबुह चवंदुसि त हीअ सोबत तव्हांजो मुमताज़ नाले में कोशिशि करे इनशा ताला पाणी कढाए जेको पाणी बीठो आहे हाणे बीठो आहे पाणी। कॉल ड्रॉप थी, वॾी महिरबानी अदा सोबत अली, इन्हनि जी शिकायत बि नोट डाउन थी वई आहे। नेक्स्ट वीक शुजा साहब जॾहिं ईंदा त को न को ज़रूरु इन ते ॿुधाईंदा त कहिड़ो एक्शन खयो वियो। शुजा साहब लास्ट वीक जी शिकायतुनि में हिकिड़ी शिकायत हुई त अलाउद्दीन ख़ासकेरी साहब कोट ग़ुलाम मोहम्मद मां कॉल कई हुई, उन्हनि जो चवणो त प्राइमरी स्कूल में उस्तादनि ऐं सहूलियतुनि जी खोट आहे। इहा शिकायत हुनखे DO खे मां करे छॾी आहे। जी जीअं तव्हां ॿुधायो त हिकु स्कूल में मास्तर न पिया अचनि, हाणे मास्तर अचणु शुरू थिया आहिनि। ऐं ज़हूर कॉलोनी जो स्कूल हो जंहिंजी असां वीडियो बि ॾेखारी हुई प्रोग्राम में। हाणे इहो थींदो आहे त इहे अलाउद्दीन साहिबु दिलजाए करे त हिन मतिलबु अॼु अची विया हूंदा सूमर ते, जेका न आया आहिनि त वरी बि सुभाणे जेकॾहिं अलाउद्दीन साहिब जो फ़ोन नंबर हुजे त मां हुनखे फ़ोन करे हुनखां पुछी वठां ऐं सुभाणे हिनखे ॿुधाईंदुसि त भई स्कूल में मास्तर छो नथा अचनि। जेकॾहिं मास्तर आया आहिनि त मूंखे फीडबैक ॾियनि, जे न आया आहिनि त पोइ वरी इनशा ताला हुनजे ख़िलाफ़ु एक्शन खणंदासीं। जी कॉलर आहिनि मोहम्मद हाशिम आहिनि। जी अस्सलाम वालेकुम अदा, कॉल ड्रॉप थी वई आहे अदा, ॿीहर कॉल कंदव त प्रोग्राम में शामिल थी सघंदव। जी शुरा साहब, टी असांजी शिकायत हुई हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद मां राजा ख़ान शिकायत कई हुई त सेवण डेवलपमेंट अथॉरिटी में संदन पघार जो मसइलो हल न थियो आहे। इहा साईं जी बिल्कुलु शिकायत जाइज़ आहे। हुते पहिरियों हिकिड़ो हूंदो MD जेको सेवन डेवलपमेंट जो, उहो त हाणे ट्रांसफ़र थी वियो, ॿियो नओं MD आयो आहे। उनखे असां चयोसीं, उन चयोसीं मां 2-3 ॾींहं ॾियो त मां इहा ॾिसी सघां सॼो कमकार, पोइ ॿुधाईंदुसि तव्हांखे त कंहिं केतिरा माण्हू हिन में माण्हू जो भरमार ते अपॉइंटमेंट तमामु घणी थियल आहे, हद खां वधीक ज़्यादा थियल आहे। इन करे हीअ प्रॉब्लम थियनि था पिया त कंहिंखे पघारूं कोन थियूं मिले। ऐं इनशा ताला हाणे उहो जेको नओं MD आयो आहे उनखे कुझु टाइम ॾियूं त असां उहो पंहिंजो कमु करे, ऐं जेकॾहिं पोइ नथो मिले त असां हिते आहियूं, वरी कोशिशि कंदासीं त साईं जन खे पघार मिले। छो जो मां पाण सेवन डेवलपमेंट अथॉरिटी में मां पाण वियुसि ऐं पाण वञी हुते उनखे उनजी हाज़िरी चेक कयमि त हुते इलाही माण्हू घटि हुया। पोइ उनजे MD खे मां कराची घुरायमि। उहो पहिरियों MD हूंदो हुओ ॾाढी वारो, उहो त हाणे बदिली थी वियो। हाणे जेको MD आयो आहे त उहो जेकॾहिं कमु करे थो ठीकु आहे, नथो करे त वरी पाण में गॾु आहियूं हिते, त इनशा ताला करे ॾींदा साईं खे। ऐं साईं बेफ़िक्र थिए, पघार इनशा ताला साईं खे मिलंदियूं, अलाह कंदो। ॿी कंप्लेन हुई शुजा साहब ज़िक्र अली हुआ सुबुह देरि मां, ऐं उन्हनि जो इहो चवणु हो त UC मड में रोड जी मुरमत न थियण सबबु उन्हनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। असां हाणे गवर्नमेंट खे चयो था अथसूं त तव्हांजे रोड खे बि ॾिसनि, पर पोइ हाणे जी कम शुरू थिया आहिनि, थी सघे थो तव्हांजे रोड जी रिपेयर शुरू थिए, न त तव्हां हिन में DC साहिब सां मिलो वञी ऐं DC साहिब खे मुंहिंजे लाइ चओ त भई हाजी साहब मोकिलियो आहे, ऐं पोइ हुनखे ॾिसो, जेकॾहिं कमु करे थो ठीकु आहे, न त वरी मूंखे टेलीफोन करे 992099212096 ते फ़ोन करे ॿुधाईंदा ऑफिस टाइम में, त मां हुनखां DC खां वरी ॿीहर पुछाणो करे सघां त भई हीअ तव्हांखे कंप्लेन असां मोकिलियोसीं, उनजो छा थियो, ऐं जेकर न थियो आहे त पोइ मूंखे तव्हां पंहिंजो फ़ोन नंबर ॿुधाइजो त मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि इंशाअल्लाह। कॉलर आहिनि शुजा साहब ग़ुलाम सरवर आहिनि ख़ैरपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अजी भेण, मां एप्लीकेशन अदा टीवी जो आवाज़ जेकॾहिं बंदि कंदव त तव्हांजी आवाज़ असांखे बिल्कुलु सही साफ़ ईंदी। मां अॻु में बि अर्ज़ु कयो हो त मुंहिंजे ॻोठ में मस्जिद स्कूल आहे प्राइमरी मोहम्मद वज़ीर नूह पोटे नाले ते। जी डेपा जा यूनियन कौंसल तालपुर मीरवा ज़िलो ख़ैरपुर। जी इहो 1987 खां खुलियल आहे, पर हाणे 3-4 सालनि खां बंदि पियो आहे। 2 टीचरूं उतां अलाए किथे रखियूं अथनि, ऐं पघार उन स्कूल जूं खणनि। ठीकु इन लाइ मां तव्हांखे एप्लीकेशन में मोकिली आहे, तव्हांखे मां अॻु में बि इहो अर्ज़ु करे चुको आहियां। जी बिल्कुलु, तव्हांजी एप्लीकेशन असां ॾे अची वई आहे।
तो इन जो को ख़र्च त निकिरे न। बिल्कुल निकिरंदो। शुरा साहब कुछ पुछणु चाहींदो? गुलाम सर साहब तव्हां परवाह न कयो दादा, छा आहे तव्हांजो हिकिड़ो आहे मस्जिद स्कूल। मस्जिद स्कूल जो ॿी ॻाल्हि हूंदी आहे, ऐं जेकॾहिं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हूंदो आहे हुनजी ॿी ॻाल्हि हूंदी आहे। तॾहिं पोइ बि असां उन्हनि खे DO खे चयो अथसि ख़ैरपुर खे, तव्हां जेका DO सां मिलो वञी मुंहिंजे हवाले सां, हुनखे चओ त शुजरा सां मोकिलियो आहे त तव्हांजो मसइलो हल थिए। ऐं जेकर नथो थिए त वरी पोइ मुंहिंजो नंबर वरी ॿीहर जेका 99212096 ते आहे, तव्हां मूंखे हुते ॿुधाईंदो त मां तव्हांखे उन वक़्तु कॉल बैक करे तव्हांखे ॿुधाए सघंदुसि त भई इहो स्कूल छो न शुरू थियो अञा ताईं। मुंहिंजे ख़्याल में DO बि तव्हां वटि आया हूंदा या ईंदा सुभाणे, तव्हां हुनखे ॾिसिजो, जेकर नथा थिए त पोइ वरी मूंखे ॿुधाइजो। बड़ी मेहरबानी अदा। शुरा साहब नेक्स्ट कंप्लेंट हुई त मोहम्मद इकबाल पडीदन मां कॉल कई हुई ऐं उन्हनि जो चवणो त वालिद जी वफ़ात खां पोइ सन कोटा तहत हिकु माण्हू खे नौकिरी मिले थी, ॿियनि खे नथी मिले, खेसि नौकिरी ॾिनी वञे। मोहम्मद इकबाल भाई हीउ जेको डिसीज़ कोटा थींदो आहे, इहो ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट हूंदो आहे, ऐं हुन में केतिरियूं जॻहियूं थियनि थियूं, केतिरियूं जॻह निकिरनि थियूं, ऐं उन खां पोइ उहे आहिस्ते आहिस्ते नंबर वाइज़ ॾींदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजो नंबर उन में न आयो आहे त तव्हां महिरबानी करे कॾहिं कराची अचो त पोइ वञी तव्हांजे सेक्रेटरी सां ॻाल्हाए करे तव्हांखे डिसीज़ कोटा वठी ॾियो, छो जो हर माण्हू जो हक़ु आहे ऐं तव्हांजो बि हक़ु आहे, जेके ॿियनि खे मिली आहे त तव्हांखे मिलणु खपे। त डिसीज़ कोटा जो ऑलरेडी गवर्नमेंट चाहे पई त तव्हांखे जेको बि हुनजो ॿारु आहे, पुटु आहे, धीउ आहे, न्याणी आहे, उनखे उहा नौकिरी मिलंदी आहे, ऐं काफ़ी नौकिरी मिलनि थियूं, पर टर्न बाय टर्न आहिस्ते आहिस्ते, ईअं जल्दी कोन मिलंदी त भई हुनखे ॿिए खे तव्हांखे ऑर्डर हिकदमि मिली वेंदो। हाणे कल्ह असांजी इलेक्शन पूरी थी आहे कराची में, ऐं इलेक्शन पूरी थी आहे त हाणे जीअं गवर्नमेंट शुरू कंदी नौकिरियूं तव्हांखे मिलंदी, न त तव्हां कराची हलाए अचो। कॉलर आहिनि शुरा साहब अब्दुल मजीद आहिनि हैदराबाद मां। अस्सलाम वालेकुम अदा। जी वालेकुम सलाम। जी अदा, कहिड़ी शिकायत या मसइलो आहे? हा, असांजो मसइलो आहे जेका एंटी टेस्ट थी जेका हाणे जेका तइलीम खाते वारनि कई जी, उन में मुंहिंजी घर वारी नाले रियाना जेका यूनियन काउंसिल थींदो हैदराबाद जी ज़िलो हैदराबाद तहसील बहराजी हैदराबाद जी, पोइ उन में असांखे तइलीम खाते वारनि जेके सीटूं ॼाणायूं 2 मर्दनि जूं 6 छोकिरियुनि जूं, असां कागज़ पोइ वरिताऊं जेका असां आहिनि 8 सीटूं। उन खां पोइ जेके कागज़ वरितऊं हींअर ऑर्डर कढियूं, हुन में असांखे ऑर्डर कोन ॾिता, हुन में 5 सीटूं जेको हुन में असांजो दवा कया ऑर्डर कोन ॾिनो, पर ॿियनि मां अञा कयूं। ठीकु आहे। शुरा साहब कुझु सवाल पुछणु चाहींदा? हा बिल्कुलु अब्दुल मजीद साहब, तव्हां इहो तव्हांजो मसइलो तॾहिं हल थींदो जॾहिं तव्हां कराची ईंदो। जेकॾहिं तव्हांजे इन UC में वाक़ई एतिरियूं सीटूं ख़ाली आहिनि पोइ त अधी खे मिली वेंदी नौकिरी। जेकॾहिं इन UC में न आहे या अधी 3, 4, 5 नंबर आई आहे त पोइ पहिरियों हक़ु हुन पहिरें नंबर जो, ॿिए नंबर जो, 3 नंबर जा, हिन खां पोइ तव्हांजो नंबर ईंदो। इहो तव्हां पंहिंजो बि नंबर ॾिसो, ऐं प्लस तव्हांजे UC में केतिरियूं नौकिरियूं जायूं ख़ाली हुयूं जेके तव्हांखे मिलणु खपनि उहे बि ॾिसो, ऐं जेकर पोइ हुन में नाइंसाफ़ी का थिए थी त तव्हां हलाए अचो। मां बि हिते एजुकेशन डिपार्टमेंट में वेठो आहियां, ऐं उहा माई जेका आलिया साहिबा उहा एडिशनल सेक्रेटरी आहे, उहा मुंहिंजे भरिसां ई वेठी आहे। तव्हां अचो त तव्हां उन ॾींहुं मोकिलियां ताकी तव्हांजा कागज़ ॾिसी करे तव्हांखे सेटिस्फाई करे सघे त तव्हां ग़रीब जेके आहियो कम से कम ईअं रुलो न पिया। ठीकु आहे न दादा? सर असांजे यूनियन जा माण्हू कोन वरी ॿियनि यूनियन जा जेके अक़लियत जा ऐं ॿिया ॼाणा हुन खां जेको हिते जेको असांजो आहे डायरेक्टर जा अलॻि अलॻि बचायो कास्टेली असांखे आसिरो बि ॾिनो, पर पोइ असांखे कोन ऑर्डर कोन ॾिनो। ॿियनि यूनियन जा जेके मुसाकान खटियाण जो ॿियनि जा मर्दनि जी सीटूं ॼाणाइण यार तूं त हाणे हैदराबाद में वेठो आहे, जल्दी हलियो अचु। जेतिरो जल्दी ईंदे कराची जेतिरो कमु तुंहिंजो थींदो आहे, तोखे सही सची पोजीशन मिली वेंदी त भई इहे जेकॾहिं ॿाहिरि जा माण्हू जेके तुंहिंजे यूनियन काउंसिल खां आउट आहिनि उन्हनि खे भर्ती कयो त तोसां नाइंसाफ़ी न कंदासीं ऐं उनखे कढी करे तोखे वठी ॾींदासीं नौकिरी। ठीकु आहे न दादा? जी सर, तव्हांखे असां उते मिलूं? हा भाउ हलियो अचु न, कराची हलियो अचु। उते ई एजुकेशन डिपार्टमेंट में मुंहिंजी ऑफिस आहे, उते ई ऑफिस आहे एजुकेशन डिपार्टमेंट ई। उते फस्ट फ्लोर ते तव्हां जीअं ईंदो न पुछा कंदो कंहिंखां हाजी मुज़फ़र किथे वेंदा, तव्हांखे ॿुधाईंदा हिन जाइ ते तव्हां हलिया अचो। कोई झलींदो कोन तव्हांखे, छो जो मुंहिंजे ऑफिस जे ॿाहिरां कोई पुलिस वारो कोन वेठो आहे, कोई कंहिंखे टाइम लिमिट कोन्हे त को माण्हू अचे त टाइम वठी अचे। तव्हां बसि ऑफिस टाइम में 12 खां वठी 5 बजे ताईं हलिया अचो, इंशाअल्लाह ताला तव्हांजो मसइलो हल कंदासीं। ठीकु आहे न दादा?
शेर साहब ॿी कंप्लेन हुई कंबर मां मुनीर अहमद चांडियो साहब जी उन्हनि जो चवणो त गवर्नमेंट कॉन्ट्रेक्टर आहे पर खेसि प्री क्वालिफाइड टेंडर करण जो इख़्तियार न आहे ऐं ॿिया जेके मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे ठीका ॾिना पिया वञनि। हाणे इहो ठीकनि जो मसइलो ॾाढो ख़राबु हूंदो आहे जेकॾहिं असां सिफ़ारिश कंदासीं हुन में त हू थी सघे थो त हू चवनि त भई शुजरा साहिब जी धौंस में अची करे हिनखे ठीको ॾिनो वियो आहे, इन करे पाण सां ई कोशिशि करे हुन में ॾिसे न त पोइ हुन में जेको थी सघेसि पाण करे असां ठीके जे मसइले में, छो जो मां पंहिंजे सॼी टेन्योर में मूंखे इहा ख़बर कोन हूंदी ठेकेदार मुंहिंजो केरु आहे, मूंखे इहा ख़बर हूंदी इंजीनियर केरु आहे ऐं इंजीनियर सां ॻाल्हाईंदुसि, इंजीनियर खां मसइला हल कराईंदुसि, भई ठेकेदार सां कॾहिं कोन ॻाल्हायो, मां कॾहिं ॻाल्हायो कोन्हे, त इन करे माफ़ु कजो, तव्हां महिरबानी करे पंहिंजे ऑफिस में वञो ऐं नथो वञे त 10,000 ॾेई 50,000 ॾेई कोर्ट खुलियल अथव, कंहिंखां बि कोर्ट में हलिया वञो, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। ठीकु आहे। इन के अलावा शुरा साहब कंप्लेन हुई आबिद हुसैन भुट्टो शिकारपुर मां कॉल कई हुई, तालके लखी मां कॉल कई, उन्हनि जो चवणो त लखी सिम शाख में गंद पियल आहे, उनजी सफ़ाई नथी थिए सिम शाख जी। हाँ, इहो AC हुयो कोन ऑफिस में, सो हाणे सुभाणे वरी जेकॾहिं मूंखे ऑफिस में डायरेक्ट कॉल करे त पोइ AC खे मां पाबंद कयां त उते वञी ॾिसी करे मुंहिंजी पोजीशन ॿुधाए, छो जो AC 2-3 ॾींहं कोन मिलियो मूंसां ऐं असां बि हुयासीं पंहिंजी इलेक्शन में कराची में, इन करे अदा इहो ॿीहर तव्हांखे सुभाणे मुंहिंजी ऑफिस में कॉल करिणो पवंदो। ऑफिस जो नंबर अथव त ठीकु आहे, न त वरी लिखो 99212096, उते हलिया अचो या उते ऑफिस में फ़ोन कंदो, सुभाणे मां बिल्कुलु हिन सां AC सां ॻाल्हाए करे तव्हांखे ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह। कॉलर आहिनि शुरा साहब अल्लाह जुड़े हुआ आहिनि ज़िलो सांगड़ मां जी। अस्सलाम वालेकुम अदा। जी वालेकुम जी अदा, कहिड़ी शिकायत या मसइलो आहे? अदी मूंसां आहियो? जी जी बिल्कुलु तव्हां सां आहियूं अदा। अदी इहो टीओ फाइनेंस हुयो सिकंदर लांडर जी सिकंदर, जेको पहिरियां उन टाइम ते संजोरे में हुयो, उन टाइम ते हुन सॼो कुझु कमु कयो, हींअर मुंहिंजे संजोरे में हू पिथोरे आहे। ठीकु आहे। हींअर ज़िलो उमरकोट तालुको पिथोरो उते ड्यूटी करे पियो, पहिरियां संजोरे में हुयो, हिन सॼो कुझु जेको कमु कयो पाण खे उहो संजोरे में कयो, असांजी जॉइनिंग में संजोरे में रखी हुई, नालो हुन पघारूं पाण कयूं ऐं बाद में ख़बर पइजी हली ऐं हू पाण खिसकी हलियो, कुझु टाइम खां पोइ हींअर पास पिथोरे में ड्यूटी करे पियो। सांगड़ जे असल में हो। हिकिड़ो मिंट, टीओ फाइनेंस केरु हुयो, नालो छा हुअसि? टीओ फाइनेंस सिकंदर अली लांडर। सिकंदर अली लांडर, उनखे छा आहे हाणे? अञा बि टीओ फाइनेंस आहे, हींअर हू हुनजी मुंहिंजे साईं जॉइनिंग में आहे टीए में पिथोरे में, हुन में ज़िलो उमरकोट पिथोरो। ऐं टीओ जी इन नथो खणे या तव्हांखे नथो ॾे? न हींअर ॾियण जे लाइ हू तयारी कोन्हे। न मतिलबु मसइलो छा आहे तव्हांजो असुल? मसइलो मूंखे ऑर्डर हुन ॾिनो हुयो, 3 लख रुपया वरिती, हूअ हिनजो सचा ऑर्डर आहिनि, मूं हुन ते एतमाद करे तूं मोली माण्हू हो, बाद में ख़बर पई त हिन सॼो फ्रॉड कयो, ऑर्डर पाण खे ॾिया पूरा। पोइ त तव्हां पाण माण्हू अहिड़ा कमु कयो था, पोइ माण्हू काॾे वञे भला? हाणे उहो ॿाहिरि पैसा खाई मसइलो छा आहे त असां ॾिठो त पढ़िया लिखिया वेठा हुआसीं, कमु खां असांखे भला ॾेई खपाए सॼो कुझु तबाह करे ॾिनो कमु हुयो। हा, बसि हाणे एंटी करप्शन में तूं हले वञ, एंटी करप्शन खे दरख़्वास्त ॾे त मां हीअ थियो आहे, ठगी थी आहे, पोइ इनशा ताला एंटी करप्शन वारा तोसां मदद कंदा, जेको हुजे तुंहिंजो जेको ऑफिस हुजे, ऑफिस जे एंटी करप्शन उते वञी दरख़्वास्त ॾे त हिन मां असां 3 लख जो फ्रॉड कयो आहे। पहिरियों त हुन सां ॻाल्हाए ॾिसो बिरादराने तरीक़े सां, छो जो पैसा बि जेको बि वठंदो आहे न हुनजा पेर कोन हूंदा आहिनि, उहो तव्हांजा हुनजो नंबर बि तव्हां SMS करे मोकिलियां न त हुनजे पंहिंजे जेको अथी न तुंहिंजो इहो एंटी करप्शन वारो हुते हूंदो सांगड़ में, तव्हां उन सां मिलो वञी हुनखे दरख़्वास्त ॾियो ऐं चओसि त मूंसां हीअ फ्रॉड करे विया, त पोइ इनशा ताला तव्हांखे पैसा मिली वेंदा, जेके नथा मिलनि त पोइ वरी ॾिसंदासीं कीअं, या मथे कराची में अची दरख़्वास्त ॾेई जेको आहे तुंहिंजो मुमताज़ अली शाह साहिब। कॉल ड्रॉप थी, वॾी महिरबानी अदा, ऐं उमेद त तव्हांजो मसइलो ज़रूरु हल थी वेंदो। शुजा साहब तव्हांखे हिकिड़ो वे ॿुधायो आहे त एंटी करप्शन में वञी करे कंप्लेंट दर्ज करायो ऐं उतां ज़रूरु तव्हांखे को न को रिस्पॉन्स मिलंदो। इन सां गॾु ई प्रोग्राम मुहासिबो में वक़्तु थियो ब्रेक जो, कारे न वञूं, मिलूं था ब्रेक खां पोइ।
जी वीर्स ब्रेक खां पोइ प्रोग्राम मुआसबो में अवांखे पहिरीं कार था चऊं ऐं पंहिंजी उन्हनि ॻाल्हियुनि जो सिलसिलो उते ई जोड़ियूं था जितां ब्रेक खां अॻु में असां टोड़ियोसीं। शुरा साहब हिकिड़ी कंप्लेन हुई लास्ट वीक जी आख़िरी हुई त शिकारपुर मां आगा लुत्फुल्ला दुरानी शिकायत कई हुई त ज़िले में DDOs न आहिनि, तंहिं करे रिटायर्ड उस्ताद परेशान आहिनि। DDOs असां चयो अथसि सेक्रेटरी साहब खे हीअ जेको इलेक्शन जे करे असां वटि पाबंदी हुई कंहिं माण्हू खे असां ट्रांसफर नथा करे सघूं ऐं इंशाअल्लाह ताला उहा पाबंदी हाणे अॼु या सुभाणे ख़तमु थींदी, तव्हांखे DDO मिली वेंदा। इन में को डिजाइनी का ॻाल्हि कोन्हे ऐं न को तव्हां ख़्यालु कयो। इहो इन करे हुयो जो असांखे इलेक्शन कमीशन पाबंदी विधी, ख़ासि करे तालीम खातो ऐं ॿियूं जेके आहिनि उन ते ख़ासि करे पाबंदी हुई त उनजी असां कंहिं माण्हू खे ट्रांसफर न पिया करे सघूं। हाणे इंशाअल्लाह ताला 1-2 ॾींहंनि में थी वेंदो इहो। ठीकु। अच्छा शुरा साहब, हाणे इन खां अलावा हिते प्रोग्राम्स जी कंप्लेंट्स थी लास्ट वीक जी फेसबुक ते असांजे जेके कंप्लेंट्स आहियूं उहे असांखे तव्हांखे ॾिनीसीं, उनजे बारे में असां तव्हां खां पुछणु चाहींदासीं त उन्हनि ते छा थियो एक्शन? जी हिकिड़ो मोहरम अली साहब हुयो न जमाली, जी उन सां मां पाण ॻाल्हायो। हू वीचारो एॾो ख़ुशि थियो हद खां वधीक। उन ॿुधायो त साईं कैम अली शाह साहिबु हुननि जो मसइलो हल करे छॾियो, तव्हांजी वॾी महिरबानी। त हुनखे मां चवंदो आहियां दुआ कजांइ, अलाह करे तव्हां अलाह ख़ुशि थिए ऐं असांखे बि अलाह साईं ख़ुशि करे। ॿियो इहो त ग़ुलाम ला हुयो केरु हुयो? उहा लिस्ट मूं वटि न आहे इतफ़ाक़ सां पुराणी वारी, मूं वटि अॼोकी अपडेटेड लिस्ट मौजूदु आहे। ज़िला सांगर खां इहो हुयो। उन में संजोरे जे हुनखे चई छॾियो अथसि, हुनखे पाण खे मालिक खे ॿुधायो अथसि, मां फ़ोन करे हिन सां ॻाल्हायां मुस्तफ़ा साहिब सां, हुनखे ॿुधाए छॾियो अथसि त AC सां संजोरे सां मिलनि वञी AC संजोरे खे असां चई छॾियो अथसि त हुनजा मसइला हल थियनि। ठीकु। शुरा साहब कॉल वठी वठूं। करीम बख्श आहिनि नौशेरो फिरोज़ मां। अस्सलाम वालेकुम अदा, कॉल ड्रॉप थी वई आहे। जी शुरा साहब, असां वापसि पंहिंजी कंप्लेंट अचूं था जेसि ताईं कॉल अचे। टियों हुयो हिकिड़ो हमारा जो मसइलो हुयो लियाकत खोड़ो साहब। इन का शइ पंहिंजी न टेलीफोन ॾिनी हुई न का ॻाल्हि कोन्हे, इन करे इन सां ॻाल्हि ॿोल कोन थी सघी। ठीकु आहे। हिनखे महिरबानी करे पंहिंजो टेलीफोन नंबर तव्हांजे फेसबुक ते ॿीहर मोकिले त हुन सां ॻाल्हाए करे हुनखे मोकिले छॾींदासीं। ठीकु आहे। ॿियो हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई त मास्तर अचनि था पिया, बिल्कुलु ही अपडेट आई हुई, ज़ऊन कॉलोनी हुई। हा उतां बि आयो। हिकु ॿी बि हिकिड़ो माण्हू शिकायत कई त असां वटि बायोमेट्रिक सिस्टम कोन्हे। ही शुरा साहब काफ़ी जॻहियुनि तां कंप्लेंट्स अचनि पियूं हाणे तव्हांजे एक्शन खां पोइ टीचर्स अचणु शुरू थिया आहिनि, पर उन्हनि जो चवणु आहे त 100% जेकॾहिं सभिनी जॻहियुनि ते बायोमेट्रिक सिस्टम इंस्टॉल थी वञे त इहे टीचर्स जेके हाणे अचनि था पिए परमनेंट वरी रेगुलर स्कूल ईंदा। त उन्हनि जी रिक्वेस्ट इहा आहे त हाणे इंस्टॉल कयो वञे सिस्टम। असां ॾिसो असांजे सेक्रेटरी साहिब हिकिड़ो तालीम जे सेक्रेटरी फज़ुल्ला पेचियो साहिबु हिकिड़ो वॾो कमु कयो आहे कि बायोमेट्रिक में तक़रीबन हुन ॿुधायो त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके अॻे हीअं घोस्ट वांगुरु पघारूं खणंदा हुआ, उहे हाणे बायोमेट्रिक जे करे उहे पघारूं हुनजूं बची वियूं आहिनि। ठीकु। ऐं अलाए केतिरा लख पे ॿुधाए त एतिरा लख हुकूमत खे फ़ाइदो थियो आहे। शुरा साहब फ़ाइदो थियो। कॉलर आहिनि शुरा साहब, कॉल वठी था वठो, हिन खां अॻु में ड्रॉप थी वञे। सुल्तान अहमद खोसो आहिनि। अस्सलाम वालेकुम अदा। अभी वालेकुम सलाम। अभी हाजी साहब सां थोरो असांखे अर्ज़ु रखिणो आहे, कुपोषित खणो। जी बिल्कुलु, टीवी जो आवाज़ जेकॾहिं अदा बंदि कंदा त तव्हांजी आवाज़ असां ॿुधी सघंदासीं। ऐं किथां ॻाल्हायो पिया अदा? अभी कुबो सईद खान, कुबो सईद खान, कुबो सईद खान डिस्ट्रिक्ट कंबर शहदादपुर। जी जी ॿुधायो। अभी असां वटि हिकु ॿ अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंमें घर कहिड़ो वेठा आहिनि। अॼु असां हिन जे लाइ एहतिजाज बि कयोसीं, स्टार्ट कयल आहे असांजो एहतिजाज बि। अच्छा। मां पाण बेसिकल टीचर आहियां। ठीकु आहे। उनजे लाइ असीं मुज़फ़र साहब खे अर्ज़ु रखूं था त DC साहब खे या पाण हिन में थोरो इतवार थिए, छो जो असां वटि बरोच कोई सिस्टम आहे, असांखे इहे स्कूल ख़ाली कराए ॾियनि। सुल्तान साहब ॿुधो हाणे त हीउ जेको आहे कुबो सईद खान में आहे या शहदाद कोट में आहे, छा किथे जेको तव्हांजा स्कूल ॿ आहिनि? सिटी में आहे सर, जंहिंमें मेन स्कूल कुबो सईद खान आहे। मोहम्मद अमीन बुरोई जे हवाले सां अॼु असीं इम्तियाज़ बि कयोसीं। ठीकु आहे त सुभाणे मोहम्मद अमीन जे स्कूल में असीं इम्तियाज़ बि कयोसीं, जंहिंमें इम्तियाज़ रिकॉर्ड करायोसीं। शागिर्दनि समेत असीं उस्ताद गॾु थी रोडनि ते निकितासीं। अॼु कंबर कुबे सईद खान जे विच बाज़ार में कहिड़ा कहिड़ा स्कूल आहिनि, नाला आहिनि छा स्कूलनि जा?
मोहम्मद अमीन ब्रोही जो इलाही जे असीं इंतजाज कयोसीं, मोहम्मद अमीन ब्रोही सर। मोहम्मद अमीन बिरोही। ॿियो? जी ॿियो सर मैन स्कूल कुबो सईद खान मैन स्कूल। मैन स्कूल। ठीकु आहे, सुभाणे हिन खां ॻाल्हाईंदा। सुभाणे घणो करे तव्हां वटि AC हली वेंदो। AC सां मां चवां थो सुभाणे विज़िट करे तव्हांजे कुबो सईद खान खे ऐं मूंखे रिपोर्ट ॾिए, पोइ तव्हांखे ॿुधाईंदो इंशाअल्लाह ताला तव्हांजो इहो मसइलो हल थींदासीं। छो जो हिकु ॿियो बि स्कूल हुयो सईदाबाद में, उहो ख़ाली थी वियो। हाणे मास्तर बि उते वेहनि था पिया। तव्हांजो बि स्कूल ई ख़ाली कराईंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं तव्हांजा मास्तर बि हिते ईंदा। लेकिन नथा अचनि त पोइ वरी मूंखे फ़ोन करे तव्हां ॿुधाए सघो था 9921 ते 99212096 ते पोइ ॿुधाए सघो था। पोइ मां इंशाअल्लाह ताला तव्हांजो मसइलो हल कंदुसि इंशाअल्लाह। बड़ी महिरबानी अदा। सुभाणे मुहासिबो 7 खां 8 वॻे लाइव हूंदो। उन में असां सां गॾु हूंदा सेक्रेटरी एजुकेशन सिंध फज़लुल्लाह पेचूहो साहब। जेकॾहिं एजुकेशन डिपार्टमेंट खे वठी करे उन डिपार्टमेंट जे कंहिं ऑफिसर खे वठी करे का शिकायत आहे त सुभाणे लाइव प्रोग्राम में कॉल करे तव्हां पंहिंजी शिकायत रजिस्टर कराए सघो था, या फेसबुक ते असांजो पेज आहे मुहासिबो, उन ते बि पंहिंजी शिकायत पंहिंजे फ़ोन नंबर सां गॾु मोकिले सघो था। जी शुरा साहब, नेक्स्ट कंप्लेंट ॿी हुई हिकिड़े हिन जे माण्हू जी कंप्लेन हुई त मुंहिंजे मैसेज न सम्झो। शिकायत मुज़फ़र शुरा साहब ताईं पहुचायो। साईं जन वासदा इदारनि खे जारी स्कूल जी चौदीवारी ऐं बाथरूम मैट्रिक सिस्टम लॻाए। हिन में इहो आहे अधु पंहिंजो नालो कलीम खोड़ो साहब। कलीम खोड़ो साहब तव्हां जी इहा शिकायत असां नोट कई आहे। मां ख़त लिखी छॾियो आहे एजुकेशन वर्क्स वारनि खे त तव्हांजे हिन स्कूल खे चौदीवारी बि लॻाइनि ऐं मैट्रिक सिस्टम तव्हांखे बायोमेट्रिक सिस्टम बि ॾियनि ऐं हिन में बाथरूम बि ठाहे ॾियनि। ॾिसो हुन में थोरी देरि थींदी लेकिन ठही वेंदो इंशाअल्लाह ताला। तव्हां बेफ़िक्र थी वञो। ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक का कंप्लेन हुजे त पोइ ॿुधाइजो वरी। ॿी हिकिड़ी रिक्वेस्ट हुई त NTS पास टीचर आहियां। हाणे NTS जो तमामु घणी शिकायतूं आहिनि। असां इन करे पुराणी जेका मैडम हूंदी सभा हुनखे असां ट्रांसफर करे वठंदा हुआ ताकी माण्हुनि जी शिकायतूं सही नमूने सां ॿुधी करे हुन सां मसइलो हल थिए। हाणे मैडम आलिया आहे, उहा फेयर लेडी आहे ऐं उन वटि जेकॾहिं तव्हां ईंदो ऐं तव्हांजो जेको बि NTS जो मसइलो आहे तव्हांजो मसइलो हल थी वेंदो ऐं बेफ़िक्र थी वञो। हिन में का ॻाल्हि कोन्हे। उते मां बि डिपार्टमेंट में उते साॻियो एजुकेशन डिपार्टमेंट में मां बि मौजूदु आहियां। तव्हां जेकॾहिं अची वञो त तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। ॿी शिकायत हुई त यासिर साहब जी, यासिर खोखर साहब हो। शुरा साहब कॉल वठी था वठूं, उन खां पोइ असां कंप्लेंट ॾांहुं वञूं था। कॉलर आहिनि जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जी, तव्हांजो नालो? जी मुंहिंजो नालो गज़ाला हुसैन पंवर आहे। मां नौशरो फिरोज़ मां पई ॻाल्हायां। जी अदी, छा मसइलो या शिकायत आहे? अदी मुंहिंजो मसइलो इहो आहे जो असांजी ज़मीननि जो मसइलो आहे। असांजो ॾाॾा जी डेथ थी वई आहे ऐं मुंहिंजो चाचो आहे DSP हमीद पंवर। उहो असां सां नाजाइज़ी करे रहियो आहे ऐं मुंहिंजो बाबा पाण रिटायर्ड डॉक्टर आहे। उहो वीचारो चए थो हाणे मां वञा त काॾे वञा। असां सां उहो माना ज़ुल्म करे बीठो आहे DSP हमीद पंवर असांजो चाचो। असां ॾाढा मजबूर थी विया आहियूं, ॾाढा परेशान थी विया आहियूं। उन्हनि छा ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे अदी गज़ाला? अदी असांखे उहो ज़मीन नथा ॾियणु चाहिनि। माना असांजी जेकी बाबा जे हिसे में जेकी ज़मीन अचे थी उहा माना नथा ॾियणु चाहिनि। चए तव्हांखे जेको वञी करिणो आहे तव्हां वञी कयो। हाणे असां वटि एतिरो पैसो न आहे जो असां कोर्टुनि में वञूं या वकील कयूं या काॾे वञूं तव्हां ॿुधायो। ठीकु आहे अदी गज़ाला। DSP आहे, पुलिस बि आहे, हुनजो माना पुलिस जो ज़ोराई करे रहियो आहे। तव्हां पुलिस वारो आहियां ऐं जेको बि करणु चाहियां त मां सभु कुझु करे सघां थो। ठीकु आहे, तव्हां मुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघो। ठीकु आहे। शुरा साहब कुझु पुछणु चाहियो? चाचे जो नालो छा आहे तव्हांजो? हमीद पंवर। DSP हमीद पंवर हाणे पीर ॻोठ में हुनजी हाणे ड्यूटी आहे। ठीकु आहे। अदी आहे ही त सिविल मसइलो आहे। असां मिसाल कंहिं DSP हुनखे चवंदासीं DC खे चवंदासीं त तव्हांखे त वञिणो पवंदो साईं तव्हांजे वालिद साहिब खे न सर असां वेंदासीं। तव्हां असांखे जिते मोकिलियो असां वेंदासीं मगर असांखे इंसाफ़ त मिले न सर। हा इहो मां सुभाणे पंहिंजे DC सां ॻाल्हाईंदुसि। पोइ मुंहिंजो नंबर आहे 921929212096। जी सर।
इन ते तव्हां मूंखे सुभाणे उते ॻाल्हाइजो त मां DC सां ॻाल्हाए करे तव्हांखे ॿुधायां त तव्हांजो मसइलो हल थिए। हीअ ज़मीन जी जो सर, मसइलो असांखे पंहिंजो हक़ खपे ऐं असां विढ़ण नथा चाहियूं। असां पाण जेको आहे मज़लूम आहियूं, असां काॾे वञूं सर? हा, इहे घणा थियनि था पिया असांजे सिंध में, तमामु घणा मसइला थियनि था पिया त इहे ज़मीन ते माइट वारिस जेके ॾाढा मुड़ुस आहिनि कब्ज़ो करे वेही था रहनि ऐं ग़रीबनि खे कोन था ॾियनि। असां सिंध में हिकिड़ी ग़लति आदत आहे त असां भेनरुनि खे पंहिंजो मसइलो भेनरुनि खे पंहिंजो महिरबानी सर, महिरबानी, मौला ख़ुशि कंदो तव्हां। इंशाल्लाह तव्हांजो कमु कंदासीं। वरी महिरबानी अदी ग़ज़ाल आहे शुजा साहब, एतिरी नाजाइज़ी ऐं नाइंसाफ़ी आहे त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पावर में आहे त हीअ नथो ॾिसे त मुंहिंजा पंहिंजा घर वारा आहिनि या माइट आहिनि या सॻो मतिलबु रत आहे पंहिंजो, उन्हनि सां बि एतिरी नाजाइज़ी आहे। भई इहे कनि था माण्हू पंहिंजे मतिलब जे ख़ातिर बिल्कुलु सही। भेणनि जा ॿाहिरनि जा उहे खाई वेठा आहिनि। इन करे असां कोशिशि त कई आहे पर सिविल मसइलो थिए थो, इन में DC कुझु नथो करे जेसि ताईं उहो कोर्ट में मसइलो हल न थींदो तेसि ताईं DC कुझु कोन थो करे। माण्हू थोरो थोरो करे त कोर्ट में हलिया था वञनि, कोर्ट में माण्हू वियो त हुन सॼा सालनि जा साल लॻी वेंदा आहिनि, हुननि जा जनरेशन ख़तमु थी वञे पर हुन कोर्ट जो मसइलो हल नथो थिए। बिल्कुलु सही। इन करे माण्हुनि लाइ ॾाढो मसइलो आहे इहो ज़मीन जे कब्ज़े जो जेको मसइलो आहे माण्हुनि जो तमामु घणो आहे, सिंध में ख़ासि करे तमामु घणो आहे ऐं पंजाब में बि आहे पर सिंध में बि आहे इहो घणो। शुजा साहब, कंप्लेंट अगरि आहे त हुनखे डिस्कस करे था जो प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी रहियो आहे, त उनखां अलावा कुझु फेसबुक जी कंप्लेंट्स आहिनि उहे असां वटि बिल्कुलु नाज़रीन तव्हांजी असांजे अची वियूं आहिनि। हिकिड़े ग़रीब वीचारे समन साईं पीर समन साईं जो आहे, उन तां शिकायत कई हुई, पोइ मां उनजी सेक्रेटरी खे चई छॾियो आहे त उहो पंहिंजे समन साईं जो जेको मुजावर आहे या सफ़ाई कंदड़ आहे उन खे उन सां सेक्रेटरी सां मिलणु खपे ऐं जेकॾहिं तव्हांखे पैसा नथा मिलनि त वरी मूंखे फ़ोन करे ॿुधाए। शुजा साहब, प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी रहियो आहे। हिन हफ़्ते में ही जेके सॼी कंप्लेंट्स आयूं आहिनि हू मां तव्हांखे हैंडओवर कयां पई। फ़ोन नंबर्स बि सभिनी जा मौजूदु आहिनि, जेकॾहिं तव्हांजी ॿी का कंप्लेंट हुजे त फेसबुक पेज मुहाज़बो ते पंहिंजी डिटेल ऐं फ़ोन नंबर ज़रूरु मैंशन कजो, मोकिले सघो था। इन सां गॾु सुभाणे 7 खां 8 वॻे ताईं असां ॿीहर लाइव हूंदासीं। सुभाणे असां सां गॾु हूंदा सेक्रेटरी एजुकेशन सिंध फज़लुल्लाह पेचूहो साहब। तव्हांजी एजुकेशन डिपार्टमेंट जे हवाले सां का बि कंप्लेंट हुजे त लाइव कॉल जे ज़रिए प्रोग्राम में शामिल थी सघो था। इन सां गॾु फेसबुक ते बि तव्हां पंहिंजी कंप्लेंट्स मोकिले सघो था। इन सां गॾु पंहिंजे प्रोग्राम जी मेज़बान मेराज़ ज़फ़र खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं अला निगहबान।